हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु दफ़े नारद मुनि भॻवान खे चयो त मूं खे पंहिंजी माया ॾेखारियो। कहिड़ी आहे तव्हांजी माया? भॻवान चयो तथास्तु। पोइ आस्ते आस्ते वक़्तु गुज़रण लॻो। हिकु ॾींहुं भॻवान नारद मुनि खे चयो त नारद मुनि, ही करमंडल खणी नदी ते वञ ऐं नदी मां पाणी भरे अच। करमंडल में हू वियो करमंडल भरण। उते ॾिसे छा थो त हिकिड़ी सुंदर स्त्री बीठी आहे। नारद मुनि उन जी सुहिणी सूरत मन मोहिणी मूरत ॾिसी हैरान थी वियो। इन भला कॾहिं मन मोहींदड़ मूरत ॾिठी ई कोन हुई। नारद मुनि हिन खां पुछियो त ए सुंदरी, तूं कंहिंजी धीउ आहीं? हिन चयो, मां फलाणे ऋषि जी धीउ आहियां। तव्हां हलो भले मुंहिंजे पिता सां मिलो, साम्हूं असांजी कुटिया आहे। पोइ नारद मुनि उन सां गॾु हली पियो ऐं अची उन ऋषि सां मिलियो ऐं पाण में वार्तालाप कयाऊं। नारद जे मन में संकल्प ॾिसी ऋषि पंहिंजी कन्या नारद खे दान करे परणाए ॾिनी। पोइ हू ॿई ज़ाल मुड़ुस उते ई जुदा घर वठी ठाहे रहण लॻा। केतिरा ई ॾींहं गुज़री विया त नारद खे 3 ॿार ॼावा। बरसाति जी न पवण करे ॾुकार अची वियो। पोइ त नारद पंहिंजी स्त्री ऐं ॿारनि समेत ॿिए शहर में वञण जो सोचियो। जंहिं महिल हू घर खां निकिता, रस्ते में अहिड़ी त ज़बरदस्त बरसाति अची पई जो पाणी नदी थी वहण लॻो। पोइ त नारद पंहिंजा 2 ॿार कुल्हे ते खयां ऐं हिकु ॿार स्त्री खे ॾिनई ऐं ॿई हथ में हथ ॾेई हलण लॻा। होॾां बरसाती नदी स्पीड सां वहण लॻी। जंहिं महिल विच नदी में आया त हिन जी स्त्री जो पेर खिसकी वियो। हू नदी में ॿार सूधो ॿुॾी वई। पोइ नारद मुनि ॾाढियूं दाऊं कूकूं करण लॻो। थोरी देरि गुज़री अॻिते वधियो मस त हिन खे धिको लॻो। पाणी जे प्रेशर जे करे थॿो आयसि त हिन जे हथ मां हिकु ॿियो ॿार बि छॾाइजी वियो ऐं किरी पियो ऐं पाण बि किरी पियो। पोइ त 3 ॿार बि नदी में वियो हली। पोइ त जीअं तीअं करे पाण अकेलो थोपड़ा खाईंदो हेॾा होॾा घुमंदो हणंदो नदी जे हुन पार अची पहुतो ऐं तेज़ सां ॾाढो वार्तालाप करणु लॻो। आहा, मूं सां देरि थियो आहे, मूं सां अन्याय थियो आहे। भॻवान मूं सां ज़ुल्म कयो आहे जो मुंहिंजा ई 3 ॿार ऐं स्त्री सभु विया हली। मां हाणे कीअं कंदुसि, दुनिया में कीअं जीअंदुसि। ईअं जो चवे पियो त होॾां भॻवान सॾु कयसि त ओ नारद, करमंडल त जल्द भरे अचु, जल्दी पाणी जो करमंडल त भरे अचु। हू ॿुधी हैरान थी वियो। ॾिसे त बराबरि करमंडल हुन जे हथ में आहे। नदी बि वही रही आहे। भॻवान बि साम्हूं बीठो आहे। हू ॾिसी अजब में पइजी वियो। पोइ त जल्दी नदी मां करमंडल भरे भॻवान वटि अची पहुतो, पर चिंता, शोक ऐं मोह में ॿुॾो पियो हुओ। भॻवान चयसि, नारद, ॿियो त सारो सुख आहे, मायूस छो थो ॾिसण में अचे मूंखे? नारद चयो, साईं, इहो तो मूंखे कहिड़ो नाटक ॾेखारियो? झटपट घर
वरितमि शादी कयमि, आउं त साधू आहियां, गृहस्थी जे कमु मूंखे बाइन थोरी था, मूं घरु वरितो शादी कई। ही कहिड़ी अजीब माया तो ॾेखारे मूंखे, झटपट घड़ी लपक सां ई सभु कुझु थी वियो, मूंखे ख़बर बि न पई। मुंहिंजा ॿार बच्चा जायूं सभु केॾां हलिया विया। मां केतिरो दुखी थियो आहियां ऐं वर्लाप कया अथमि, पर कोई ॿुधे ई कोन पियो। इहो छा आहे? भॻवानु चयो त इहा ई मुंहिंजी माया आहे। ॿियो वरी छा हुयो? मुंहिंजी माया ई आहे, सॼी दुनिया ई मुंहिंजी माया आहे। नारद चयो, भॻवानु ही स्त्री, ॿार बच्चा, शादी मुरादी, हे सभु छा आहिनि? भॻवानु चयसि त इहे सभु मुंहिंजी माया आहे। वरी चयईं, ऋषि जी कुटिया, ऋषि जी कन्या, नदी में ॿार बच्चा लुड़ी वञणु। भॻवानु चयो, इहा मुंहिंजी माया आहे। ॿियो वरी छा हुयो? मुंहिंजी माया ई आहे उही सभु कुझु। तो चयो हो न मूंखे माया ॾेखारियो। नाथ चयो, कृपा करे मूंखे अहिड़ी माया वरी कॾहिं न ॾेखारिजो। भॻवान जी माया खां ब्रह्मा ऐं महेश बि भुलिया था रहनि। पाण इंसान कहिड़ी ॻाल्हि आहे? माया खां निकिरण जो हिकिड़ो ई रस्तो आहे, तप, योग। पर कलयुग में त इहो असंभव आहे, योग करणु असंभव कोन था चई सघूं, पर माण्हू कंदा कोन। उमिरि नंढी आहे, तप माण्हू कंदा कोन। सभिनी खां भलो कारण, भलो रस्तो छुटण जो आहे, उहो नाम सिमरण। चओ जय सियाराम। अगरि हीअ नंढड़ी कथा तव्हांखे वणी आहे त पंहिंजनि सां शेयर कजो। जय सिया